दोस्तों पंहिंजा वेठा में जिन नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल ज़बरदस्त बहितरीन बिग अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। धमाकेदार अपडेट। जी हाँ दोस्तों, एपिसोड अची चुको आहे। अॼु राति जेको आहे ङारी जी राति एपिसोड पंहिंजा वेरी जो 98 हलंदो, सुभाणे 99। ऐं तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदो हलां, तव्हांखे इंतज़ारु हो हिन ड्रामे जो। ड्रामो अची चुको आहे, सम्झो प्रोमो ॿियनि जो अची वियो आहे। ऐं हीउ ड्रामो हाणे जी 5 स्पेल जेको हली रहियो, शूट थी रहियो, उहो काफ़ी फाइनल थी चुको आहे। ऐं 6 स्पेल जी बि शूटिंग ॿीहर हलंदी। ऐं हीउ ड्रामो जेका दोस्त इंतज़ारु करे रहिया हुया पंहिंजा वेरी जो, उन्हनि जो इंतज़ार जो घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। जी हाँ दोस्तों, तव्हांजे इंतज़ार जो घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। हाणे लगातार पंहिंजा वे ड्रामो हलंदो रहंदो। ऐं हिन ड्रामे जेके काफ़ी माण्हू यादि करे रहिया हुया, मिस करे रहिया हुया, उन्हनि जी हाणे इंतज़ार जो घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। असां सोचियोसीं तव्हांखे टाइम सां अपडेट ॾेई छॾियूं, प्रोमो बि तव्हां ॾिसी सघो था। ऐं राति देरि मदेरि एपिसोड अची वेंदो पंहिंजे टाइम ते। थी सघे थो तव्हां मुंहिंजो देरि सां एपिसोड ॾिसी रहिया हुजो मुंहिंजो हीउ वीडियो, तेसीं ताईं एपिसोड 98 अची चुको हूंदो, तव्हां वञी चेक करे सघो था। अगरि अपडेट सुठी लॻे महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, कॉमेंट बि कंदा। अल्लाह हाफ़िज़।